बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। नाज़रीन, इंशाअल्लाह अज़ीज़ अॼु तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त गैर मुस्लिम खे भाउ चवणु या मोहतरम चवणु कीअं आहे, शरीयत में हिन जो छा हुकुम आहे। गैर मुस्लिम के भाउ या मोहतरम चवणु जाइज़ आहे या नाजाइज़ आहे। इन बाबति इंशाअल्लाह चंद ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदासीं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ था करियूं मूंखे या अव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। त मुंहिंजा दोस्तो, जेसिताईं ताल्लुक़ आहे भाउ चवण जो, त जेकॾहिं ॿ अहिड़ा शख़्स जेके पाण में भाउ हुआ, उन्हनि मां हिकिड़ो मुसलमान थी चुको आहे, ॿियो अञा ताईं काफ़री आहे, त हीउ मुसलमान जेको थियो आहे इहो नसबी भाउ हुजण जे नाते गैर मुस्लिम खे जेकॾहिं भाउ चवे थो त इन जी गुंजाइश आहे। ऐं जेकॾहिं नसबी भाउ कोन आहे, बल्कि सिर्फ़ु हू हुनजो दिली ताल्लुक़ ऐं दिली मोहबत बि कोन आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुआशरती बर्ताव जी वजह सां हुनखे भाउ चवे थो त इहो बि जाइज़ आहे, इन जी बि गुंजाइश आहे। ॻाल्हि जो ख़ुलासो इहो आहे त मुसलमान गैर मुस्लिम खे मिलत, मज़हब ऐं मुहबत जे लिहाज़ सां भाउ नथो चई सघे। अलबत्ता क़ौमियत, वतनीयत ऐं नसब जी बिना ते भाउ चई सघे थो। ऐं वाज़ेह रहे त मोहतरम जो जेको लफ़्ज़ आहे, मोहतरम जी माना आहे वाजिब तअज़ीम। इन जे लाइ मोहतरम जो लफ़्ज़ गैर मुस्लिम जे लाइ इस्तेमालु करणु कंहिं बि हाल में दुरुस्त न आहे। त मुंहिंजा दोस्तो, अॼु जे लाइ इहो ई काफ़ी आहे। इंशाअल्लाह जेकॾहिं ज़िंदगी रही त वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं फ़ी अमानिल्लाह व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन।